तू फकीर के खैरात ॾिनी आ तुंहिंजा ॿेड़ा ई पार आहिनि। दुआ कर फकीर मांजी परेशानी दूर थी वने। दूर थी वेंदी परेशानी तुम्हारी। आज सेठ साहब नंढो नंढो नोट ॾिनो आ 10 रुपया वारो, कंजूस माण्हू आ, वरी भी त 10 रुपया निकता कारन, जो पर्स भी चुराए वठतो आ मां। पर्स पैसनि सां भरियल आ, हज़ारनि वारा 500 वारा नोट आहिनि। हाणे ता निकिर जान छड़ा के ॿिए हंधि वञ फकीर। बेटी निकाल कॾा अची वई। पोड़ा कगा घर दे खास मेहमान आयल आहिनि, 2 किलो गोश्त बकरो वठियूं ई चाहीं। हा इहा फरमाइश भी तुंहिंजी पूरी करां थो। मूं वटि त 4000 रुपया आहिनि। 2 किलो गोश्त बकरो किथां मिलंदो? फटे ते वञी करे देसी मुर्गो कुआयां थो। हा ईअं करां थो। मुंहिंजो पर्स काॾे हो? फकीर के जमल मां 10 रुपया ॾिना हुया, पोइ भी जेब में मुंहिंजो पर्स हुयो। लॻे थो इहो रस्ते में काथे किरी पियो हूंदो। हाणे वञा थो, रस्ते में वञी करे ॻोल्हां थो। तुंहिंजा ॿेड़ा ई पार आहिनि। फकीर दुआ कर मुंहिंजी ॿी शादी थे यार। एडी सजी महंगाई जे दौर में तू दूजी शादी करण चाहीं थो? चलो दुआ कयां थो, मन दूजी शादी थे वई। का फरमाइश हूंदई ना पसंद जी? हाँ लगे थो त इश्क जो मारियल आ। हाँ हाँ ठीक आ वञ। 1000 रुपए जो नोट ॾेई उनखे कई ख़बर, पूरी दस्ती चुराए वठतम पैसनि वारी। हज़ारनि वारा ॿधाल नोट। लगे थो त इहो कोई ड्यूटी वारो हुयो, पघार मिली हूंदसि न। मूंखे छा, मां त चती हणी वियो मांसि, इहो बि सुञो टाड़ कंगाल थी वियो। हाणे ॿियो था शिकार फसायूं। जेकॾहिं मूंखे पर्स मिलियो न, मां भत जो देगड़ो विराईंदोमांसि। बड़े पर्स जेको मिलियो, मां पाण खे पाण ढक कयुमि। ईअं ई सुठा सुठा शिकार माॾे फसंदा रहिया न, त पोइ मां फ़कीरनि जो बोस सॾदुमि। आज मूंखे ज़िम्मेदार थियण खां कोई नथो रोके सघे, कोई नथो रोके सघे। ॾियाल रस्ते में मुंहिंजो पर्स त कोन ॾिठो ई। न दा पर्स त कोन ॾिठो। मां त हाणे बैंक में पंहिंजो 50,000 रुपयो कढाई ईंदो आ। अच्छा हाँ काथे थी? हाँ मुंहिंजा पैसा काॾे विया? हाणे मां ताज़ो 50,000 बैंक में कढाई ईंदो आ पगार। काथे तो कंहिंसां मिलियत कोन्हे? रस्ते में हिकिड़ो मूंखे यार फकीर मिलियो हुयो। अच्छा। उनखे 1000 रुपयो ॾिनोमि, पैसा मां जेब में विधाम। मां भी फकीर के 10 रुपया खैरात ॾिनी हुई। उनखां पोइ मुंहिंजो पर्स गुम आहे। लॻे थो कोई ना कोई चक्कर आहे। इहो फकीर काथे आ? मूंखे मिला। इहो फकीर मां हुते ॾिठो हो यार। हल त हलूं फकीर ॾे। तुंहिंजा ॿेड़ा ई पार आहिनि। हाँ फकीर हाँ। और इस फकीर? हाँ इन फकीर के मां 10 रुपया ॾिना हुया। ॾिसूं था इहो फकीर हमरा सां करे छा थो। ए वटे फकीर खैरात। हाणे दुआ कर मांखे बंगलो कार मिले, पोइ मां 80 में टकियो दौरां। पैसा घणा ॾिना अथई? 20 रुपया। 20 रुपया, उहे भी फाटल नोट आहिनि। अहिड़ी दुआ जे करे 5000 वारो पापो अथई त ॾे त पोइ दुआ क़बूल थींदई। कोन्हे न 5000। पोइ बुथा ॾिठो थी में ज़िम्मेदार थियण जे लाइ पैसे खे पैसो कमाईंदो आहे। निकिर कंहिंजा जा। अच्छा इहो ईअं माण्हू सां फराड थो करे, हथ जो खीसो ठाही वधो आहे। ॾिठ फुटिया हल त फकीर खे सिधो करूं। हिकिड़ो नोट 500 वारो वॾो को सुञो टरड़ हुयो। वरी मूंखे खैरात ॾियण आया आहियो ॿीहर? न खैरात कोन, असां जेको सदके जा पैसा ॾिनासीं न उहो वापसि वठण आया आहियूं। वापसि वठण आया आहियो? हा जेकी शइ ॾिबी आहे उहा वापसि न आहे कबी। तव्हां फ़कीर खे खैरात ॾिनी अथव? अरे ॾिठ फुटिया वठे असां जेबा तलाश करे सां। मुंहिंजे खीसे में पंहिंजो सामान पियो आहे, तव्हांजो कोई बि न वञे। अबोड़ी निभागो चंबो त न हणो। कढां थो। ॾिठ फुटिया हे तुंहिंजा पैसा ॾिस, पर्स भी ॾिस छा निकितो। हिते बा बटू मोबाइल। हाँ ये इनमें मुंहिंजी तस्वीर भी लॻल आहे। हे ॾिसो मुंहिंजी मोबाइल ते मूंखे मुटाए ॾियो। मूंखे माफ़ी ॾियो, ग़लती थी वई। मां तव्हां सां दरअसल मज़ाक कयमि पे। मज़ाक? तोखे वरी माफ़ी ॾियूं असां? तोखे त असां पुलिस जे हवाले कंदासीं। ईअं न करो बेली, पुलिस खे इतला न कजो। मूंखे पुलिस जे पादरनि खां भउ थींदो आहे। हे सामान खणी दफ़ा थियो, मुंहिंजी पचर छॾो। असां हे सामान तुंहिंजो खणूं था, आईंदा तूं ॿीहर कंहिंसां फराड न कंदे। हेत मां लुटजी वियुमि, फ़कीरनि खां बि फ़कीर थी वियुमि। मोगे जी मार कदन अचार।